ही आहे दोस्तो जोही ज़िलो दादू। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारियां, उहो इहो हे वाण जेको आहे न, जेको वाणबो आहे खटुनि ते, हे हिते आहे शायदि मंडी आहे या खपंदो या वाक लॻंदो। हे पूरी गाॾी भरियल आहे वाण हेठि लॻंदो। प्यारा इहा मंडी आहे छा हिन जी? हिते वाक लॻंदो? किलो जे हिसाब सां खपंदो आहे? अच्छा, मणनि जे हिसाब सां खपंदो आहे। हे दुकान वारा ई वठंदा आहिनि? घणे मण? माना उहो शइ जे मथां आहे। 6000 रुपया मण ऐं 8000 रुपया मण। माशाल्लाह। हे केसि ताईं मंडी शुरू थींदी आहे, ख़तमु काएं बजे थींदी आहे? 12 ताईं। ऐं वाण किथां ईंदो आहे सॼो, किथे ठहंदो आहे? अच्छा, वाई पांदी जा जेके बि एरिया आहिनि हितां जे जोई जे पसगिरदाई में, हुते ठहंदा आहिनि। तव्हांजो नालो?